इस वक्त थोड़ा हाथ मत करें। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद व अज्जल फरजम आले मोहम्मद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लब्बैक या हुसैन लब्बैक या गाज़ियाबाद। असां सलाम पेश था कयूं तमाम शुदा करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारान खे जन करबला में दीन हक़ जो शहादत जो जाम नोश करे हुन दीन खे बका बख़्शी। हींअर असां पूरी सिंध ऐं पूरे पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में जीअं कुंड कुर्छ में अज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में मुख़्तलिफ़ इमाम बारगान में मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि ते हींअर ताईं जुलूस बरामद थी चुका आहिनि जेके मुख़्तलिफ़ रवायतुनि रस्तनि तरफ़ गामज़न आहिनि मुख़्तलिफ़ रस्तनि तरफ़ रवंदा आहिनि। जॾहिं त मौजूदा सूरत हाल ज़िले कंबर शहदाद कोट जे तालके नसीराबाद जे यूसी मेंदा चिंजड़ी ऐं लॻ टाउन कमेटी गाजी खुआड़ जे ॻोठ खानवंद खुआड़ में क़दीमी जुलूस पाक व हिंद खां अॻु में ई बरामद थींदड़ तक़रीबन लॻभॻि 100 साल जे लॻभॻि इनखे जेको अरसो थियो आहे या उनखां कुझु टाइम अॻु में बि जेको उनखे अरसो थियो आहे उहो जुलूस हींअर बरामद थी चुको आहे जेको पंहिंजी रवायती रस्तनि ऐं मंज़िल तरफ़ गामज़न आहे। हींअर अगरि मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त जुलूस मंज़िल तरफ़ रवंदो आहे ऐं जुलूस हींअर निकिरी चुको आहे जेको मातमी संगत दर हसनैन दस्ते पारां अज़ादारी कई पई वञे ऐं मातमदारी जो बि शर्फ़ हासिलु कयो पियो वञे। हींअर जेका ताज़ा तरीन सूरत हाल आहे जेका सो अज़ादारी जे हवाले सां त उहा असां तव्हांखे ॾेखारींदासीं त ॻोठ खानवंद खुआड़ जा अज़ादारी में हींअर मसरूफ़ आहिनि जेके अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सिक हुब में अज़ादारी जो शर्फ़ हासिलु कनि पिया। हीअ जेको जुलूस आहे रवाती रस्तनि तरफ़ गामज़न वेंदो। हीउ जुलूस तक़रीबन वलदादी वाड़ ते उते ज़िक्र हुसैन अलैहिस्सलाम जारी सारी रहंदो आज़ादारी जो सिलसिलो घिरंदो उते जुलूस में जेके सो जा सूरत हाल आहे उते ज़ंजीर जो मातम कयो वेंदो गुर्दनि चाकूअनि जो ऐं जॾहिं त जुलूस रवाती रस्तनि पोइ तक़रीबन 4 बजे या 4:30 बजे जुलूस साईं सादिक शाह सैयद सादिक शाह जीमा बारगाह में पहुचंदो आहे जिते अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम व मजलिस व इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिलसिलो ॿीहर शुरू कयो वेंदो आहे। उनखां पोइ इहो जुलूस मुख़्तलिफ़ रवायती रस्तनि तरफ़ जारी वो सारी रहंदो आहे ऐं उहो साॻी इमाम बारगाह में राति जो देरि सां मजलिस शाम ग़रीबान जे टाइम ते पहुची चुको हूंदो आहे जिते मजलिस शाम ग़रीबान बर्पा कई वेंदी आहे। उन मजलिस शाम ग़रीबान खे मक़ामी ज़ाकिरीन उलमा कराम उहे ख़िताब करणु फरमाईंदा जेके मसाब अहल बैत अलैहिस्सलाम मुसीबत अहल बैत अलैहिस्सलाम बयानु कंदा। हींअर जेको आहे सो मां खे वधीक ॿुधाईंदो हलां त तहरीक निफ़ाज़ फ़िक़े जाफ़रिया या मरकज़ विलायत तरफ़ां या जेके बि ॿियूं शिया तंज़ीमुनि उन्हनि परी मरम खां वठी हींअर ताईं सबीलनि जो बि बंदोबस्तु कयो आहे पर हींअर बि जेको आहे सबीलूं जारी आहिनि अज़ादारनि खे मुख़्तलिफ़ सबीलूं पीआरियूं पियूं वञनि जंहिंमें शरबत जी सबील हुजे चांहि जी हुजे या पाणी सादे जी सबील हुजे या मुख़्तलिफ़ मशरूबात जूं जेके सबीलूं उहे पीआरियूं पियूं वञनि। हींअर जेका सो अगरि सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिक्योरिटी में मुख़्तियार फोरस जा रज़ाकार जवान ऐं जॾहिं त गाजी खुआड़ पुलिस या ज़िले कंबर शहदाद कोट जा मुख़्तलिफ़ थाणनि जा जवान जेके सिक्योरिटी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾियनि पिया। हींअर असां तव्हांखे द एक्सपर्ट मीडिया पेज तां लाइव बराह रास्त ॾेखारे रहिया आहियूं त ॻोठ खानवंद खुआड़ जो क़दीमी जुलूस आहे जेको हींअर पंहिंजी मंज़िल तरफ़ रवंदो आहे। हींअर इमाम बारगाह जे ॿाहिरियां ई अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम बर्पा कई पई वञे। जॾहिं त मां वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु टाइम पहिरीं अज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जेके परे परे खां आयल या मक़ामी हुजनि उन्हनि खे न्याज़ो लंगर बि खारायो वियो जॾहिं त बाद में बि न्याज़ो लंगर विरायो वेंदो बाद जुलूस न थियण खां पोइ। हीअं ताज़ा तरीन जेका सूरत हाल आहे गर्मी जी शिदत आहे उस धुप आहे पर ही अज़ादारान इमाम हुसैन ई आहिनि जेके सो न गर्मी खे ॾिसनि न सर्दी खे ॾिसनि इश्क़ हुसैन में हींअर मसरूफ़ आहिनि ऐं मगन आहिनि। उहे पंहिंजी अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम बर्पा कयूं पिया अचनि। हींअर दर हसनैन नोए खवान दस्ते पारां अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम बर्पा कई पई वञे ऐं जॾहिं त नोए खवान नोआ पढ़नि पिया। हींअर ताज़ा सूरत हाल खां असां उनखे आगाह कयो। हींअर अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको सो सिलसिलो हलंदड़ आहे।
जॾहिं त मजलिस अज़ा में ज़ाकिर आलम दीन इहो बयान पंहिंजे बयान में इहो फरमायो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी दीन इस्लाम जी बका जी क़ुर्बानी आहे। हिन क़ुर्बानी मां निजात हासिलु करे सघिजे थी हर तरह जे ख़ौफ़ खां, हर तरह जे लालच खां, हर तरह जी बुराई खां। जॾहिं त जिते बि तव्हां हक़ व बातिल जा मंज़र ॾिसो या हक़ व बातिल जो अगरि तव्हां माहौल ॾिसो त तव्हांखे हक़ जे तरफ़ गामज़न थियणो आहे ऐं उन जी हिमायत करणी आहे ऐं मज़लूम जी हिमायत करणी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़लसफ़ो इहो थो मिले, दीन इस्लाम जो फ़लसफ़ो ईअं थो मिले। ईअं खणी चऊं त आल बैत जे सॼे घराणे मां इहो ई नतीजो मिले थो त जेको आहे सो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका सो वाट वठी हक़ ऐं सच जी राह ते हलण में वॾो एज़ाज़ आहे ऐं उन में ई बुलंदी ऐं उन में ई वॾी इज़त आहे। पंहिंजे बादशाह जान ऐं साथी हसन रज़ा ख्वार खे ॾींदा इजाज़तूं फ़ी अमान अल्लाह, अल्लाह निगहबान।